अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम कुर्ब जी कचारियुनि में मां आहियां तव्हांजो मेज़बान ज़ुल्फिकार खोसो। जीअं त हर प्रोग्राम में असां हिकु नए महिमान खे दावत ॾींदा आहियूं। अॼु असां सां गॾु हिकु जाखोरी किरदारु मौजूदु आहे। पाण उस्ताद बि आहिनि, शाइर बि आहिनि, लेखक बि आहिनि। उन सां गॾोगॾु हिन वक़्तु इंतिज़ामी तौर ते इंस्टीट्यूट ऑफ सिंधोलॉजी जा डायरेक्टर पिया आहिनि, जिन जो नालो डॉक्टर इसहाक समेजो आहिनि। अचो त असां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। साईं, अवां पंहिंजी ज़िंदगी सफ़र वारो कुझु ॿुधाईंदा? बेसिकली मुंहिंजो वास्तो शहीद मखदूम बिलावल जे भरिसां हिकिड़ो नंढिड़ो ॻोठु आहे बहावलपुर। उन ॻोठ सां आहे मखदूम बिलावल। मां सम्झां थो त हिकिड़ो अहिड़ो किरदारु आहे सिंध जी तारीख़ जो, जंहिं बाबति सिंध जा जेके बि बाशूर माण्हू आहिनि या सिंध जी सियासी समाजी या इल्मी तारीख़ खां वाक़ुफ़ु माण्हू आहिनि, उहे चङी तरह आगाह आहिनि। उन ॻोठ में मां प्राइमरी तालीम हासिलु कई ऐं उन खां पोइ मूं मैट्रिक तालिबुल मौला हाई स्कूल दादू में कई ऐं इंटर वरी मूं जोही डिग्री कॉलेज में कई आहे। उन बाद मूं सिंध यूनिवर्सिटीअ मां BA कई, MA कई ऐं 2014 में मूं PhD कई आहे। मुंहिंजी PhD जो मौज़ू सिंधीअ जी तरक़ी पसंदि शाइरी आहे। बेसिकली मुंहिंजो वास्तो लिखण पढ़ण सां आहे। तमामु वॾो अर्सो मूं ख़ुदि जर्नलिज़म कई आहे। सिंधीअ जूं अक्सर वॾियूं अख़बारूं अवामी आवाज़, इबरत, सिंध, काविश, उन्हनि में मां रहियो आहियां एज़ पंहिंजो न्यूज़ एडिटर बि ऐं सब एडिटर बि, एडिटोरियल पेज जो इंचार्ज बि ऐं काविश समेत मुख़्तलिफ़ अख़बारुनि जो मां वॾो अर्सो एडिटोरियल लिखंदो रहियो आहियां ऐं एज़ कॉलमिस्ट बि मुंहिंजो हिकिड़ो रहियो आहे उन सां तालुक़ु। हाणे बि कॾहिं कॾहिं जॾहिं दिलि चवंदी आहे पंहिंजे पसंदि जे मौज़ू ते लिखण जो मौक़ो मिलंदो आहे त लिखंदो आहियां। पर इन सभिनी खां अलावा मुंहिंजो जेको असुलु शुबो या फील्ड आहे उहा शाइरी आहे ऐं तनक़ीद आहे। मुंहिंजो शाइरी जा 2 किताब आहिनि ऐं मुंहिंजो तनक़ीद जो हिकिड़ो किताबु आहे शाइरी सां दुश्मनी। बेसिकली उहो मुख़्तलिफ़ शाइरनि जी शाइरीअ जो अभ्यास या तजियो आहे। उनखे अलावा ॿियो जेको मुंहिंजो ख़ासि कमु आहे उहो आहे शेख़यास जे हवाले सां। शेख़यास साहिबु तव्हांखे ख़बर हूंदी त शाह लतीफ़ खां पोइ सिंधी जो सभ खां वॾो शाइर आहे। उन बाबति हिकिड़ी सीरीज़ रोशनी पब्लिकेशन ऐं मूं गॾिजी शुरू कई त अयाज़ जा जेके मुख़्तलिफ़ किताब आहिनि उन में जो मुख़्तलिफ़ सिन्फ़ूं जेके आहिनि उहे टिड़ियल पखिड़ियल आहिनि त कंहिं तरह सां अयाज़ जा सिन्फ़वार कुलियात ठाहिजनि। पोइ हिन वक़्त ताईं असां उन में 2, हिकिड़ो उन जे ग़ज़लनि जो ऐं हिकिड़ो उन जे गीतनि जो कुलियात जेको आहे उहो मूं मुरतिब कयो आहे ऐं उन्हनि जी स्टडी लिखी आहे डिटेल में ऐं उन जी ॾिसणी ठाही आहे त उहे छपिया आहिनि। ऐं आख़िरी किताबु अयाज़ जो जेको मज़ाहमती कलाम आहे या बाग़ियाने शाइरी अयाज़ जी, जंहिंखे मारूज़ी शाइरी बि चइबो आहे, त उन जो हिकिड़ो कुलियात अयाज़ जो 8 सुफ़नि ते मुश्तमिल आहे त उहो ताज़ो छपियो आहे। मुंहिंजी PhD जी थीसिस बिल्कुलु महीने ॾेढ में छपजण वारी आहे। त अॼुकल्ह 14 किताब आहिनि मुंहिंजा जेके मार्केट में मौजूदु आहिनि। हाणे हिन वक़्तु तव्हां को किताब शाइरी जो या को अदब ते लिखी रहिया आहियो? असल में हूअं त 3-4 आहिनि मुंहिंजा किताब। शाइरी जो किताबु मुंहिंजो सॼो फाइनल आहे, उहो पेंटिंग प्रोसेस में आहे, थीसिस मुंहिंजी प्रोसेस में आहे। पर मुंहिंजो तनक़ीदी मज़मूननि जो हिकिड़ो ॿियो नओं किताबु आहे जंहिंमें ख़ुदि मुख़्तलिफ़ शाइरनि ऐं पंहिंजो अफ़साना निगारनि जो मुतालियो या अभ्यास आहे, उहो फाइनल आहे जेको मुंहिंजे ख़्याल में हिन साल अची वेंदो। अवां हिकु उस्ताद बि आहियो, हिकु शाइर बि आहियो ऐं उन सां गॾु सहाफ़ सां बि तव्हांजो तालुक़ु रहियो आहे। हिन वक़्तु सिंधोलॉजी जा डायरेक्टर पिणु आहियो। तव्हां हिकु ई टाइम में सॼनि उहिदनि ते कीअं था मोहनी सघो? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि इहा त मां हाणे कंहिं अख़बार में न आहियां। मां इहो जेको ज़िक्र कयो इहो सिंध यूनिवर्सिटी जॉब खां अॻु जी ॻाल्हि आहे। माना 2001 में मां लेक्चरर थियो आहियां त 2001 खां पहिरीं 1992 खां वठी 2001 ताईं मां मुख़्तलिफ़ अख़बारुनि सां लॻियल रहियो आहियां। उन खां पोइ उस्ताद जॾहिं खां मां थियो आहियां तॾहिं खां मुंहिंजो फोकस खणो मुंहिंजे पंहिंजे लिखण पढ़ण जे कम ते आहे। ऐं तव्हां जेकॾहिं ॾिसंदव त जेको यूनिवर्सिटी जो टीचर आहे उहो आम को हाई स्कूल जो या को प्राइमरी स्कूल जो टीचर न आहे। उन जी जॉब जी रिक्वायरमेंट आहे त हू न रुगो टीचिंग करे पर रिसर्च बि करे, माना तहक़ीक़ ख़ुदि असांजी नौकिरी जो हिसो आहे। तंहिंजे करे मां इन्हनि 15 सालनि में जेके गुज़रिया आहिनि मुंहिंजा, त मूं 90% टाइम इन्हनि कमनि खे ॾिनो आहे। 5 जेके ॿिया कम आहिनि, मिसाल असांजी पब्लिकेशन आहे सारंगा जे नाले सां, हिकिड़ो क्वार्टरली मैगज़ीन कढूं था, तव्हां उनखे बि ॾिसंदो त उन में वॾो जेको अंग आहे उहो तहक़ीक़ी क़िस्म जे मज़मूननि जो आहे। तख़लीक़ी बि आहिनि, तहक़ीक़ी बि आहिनि, तनक़ीदी बि आहिनि। त मां हिन वक़्त ताईं टोटलिटी में जिन जिन शोबनि में कमु कयो आहे
उन में मां किथे बि अदब खे या ॿोलीअ खे या सकाफ़त खे या तहक़ीक़ खे हथां न आहे छॾियो। मां ॿियनि अणलाॻापियल शुबनि में तमामु घटि पंहिंजो टाइम सर्फ कयो आहे। त अगरि तव्हां मुंहिंजो लिखण पढ़ण खां वठी मुंहिंजी टीचिंग ताईं ॾिसंदव त तव्हांखे वरले का अहिड़ी शइ मिलंदी जेका लिटरेचर सां लाॻापियल न आहे, न त मुंहिंजो सभु कुझु मुंहिंजे मख़सूस शोबे जेको जंहिंमें मुंहिंजो जॉब आहे लिटरेचर, उन में तव्हांखे मिलंदी। तव्हां मिर्ज़ा कलीज बेग चेयर जा डायरेक्टर पिणु रहिया आहियो। सिंध यूनिवर्सिटी में 8 टोटल चेयर आहिनि। तव्हां छा था ॾिसो इन 8 चेयर ते केतिरो कमु थी रहियो आहे? ॾिसो, जेके चेयर्स आहिनि उन्हनि सां कुझु अहिड़ा मसइला लाॻापियल आहिनि जिन ते शायदि असीं खुली ॻाल्हाए नथा सघूं। पहिरियों मसइलो इहो आहे त उनजी फंडिंग का बि न आहे। मिसाल यूनिवर्सिटी फंडिंग नथी करे। कुझु चेयर्स खे जिन माण्हुनि जे नाले सां ठहियल आहे उन्हनि जा माइट कनि था, ऐं उन्हनि मां के माइट त हथु कढी विया आहिनि, उहे फ़क़ति नाले में चेयर्स आहिनि। कुझु इदारा जेके आहिनि समाजी ख़िदमत जो कमु कनि था, उहे फंडिंग कंदा आहिनि। उन्हनि जी मर्ज़ी आहे, जेकॾहिं कनि था त ठीकु आहे, नथा कनि त को उनखे ज़ोर नथा भरे सघो। मिर्ज़ा कलीज बेग चेयर खे पंहिंजो कल्चर डिपार्टमेंट कंदो आहे। 1 मिलियन साल में मिलंदो आहे असांखे। उन मां हिन वक़्त ताईं मिर्ज़ा कलीज बेग 20 खां वधीक किताब छपिराया आहिनि। ऐं मुंहिंजे दौर में रिसर्च जनरल कलीज जे नाले सां उहो उन स्टार्ट कयो। असां हिकिड़ी कॉन्फ्रेंस कराई इंटरनेशनल, हिकिड़ो यूथ खे इन्वॉल्व करण लाइ असां मीट द यूथ जे नाले सां हिकिड़ी सीरीज़ शुरू कई, जंहिंजा असां 2 सेशन्स कराया त नौजवान मुख़्तलिफ़ आलमी ऐं इलाइक़ाई जेके मसइला आहिनि उन्हनि बाबति पंहिंजी अंडरस्टैंडिंग या पंहिंजो आइडिया जेको आहे या पॉइंट ऑफ व्यू आहे जेको उहो शेयर कनि। उन खां अलावा असां लेक्चर सीरीज़ शुरू कई कलीज साहिब ते, कलीज जे मुख़्तलिफ़ आस्पेक्ट्स ते, जेतोणीकि उनजो मतिलबु रुॻो कलीज जी तशहीर न हो, पर उहे सब्जेक्ट जिन में कलीज परफॉर्म कयो। मिसाल कलीज ड्रामा में कयो आहे, एसे में कयो आहे, कलीज इवन कल्चर में कयो आहे, लैंग्वेज में कयो आहे, कलीज जेको आहे लुग़त में नवीसी में कयो आहे। त उन्हनि सब्जेक्ट्स जी हिन महिल सोसाइटी में कहिड़ी इंपॉर्टेंस आहे या उहे किथे बीठा आहिनि, जिन शयुनि जो कलीज बुनियादु विधो, हाणे उन्हनि जी समाज खे ज़रूरत आहे या न आहे त कहिड़ियूं इन्वेंशन्स थियूं, कहिड़ा इज़ाफ़ा थिया आहिनि, उन्हनि शोबनि खे प्रोमोट ऐं प्रोजेक्ट करण लाइ या उन्हनि खे समाज में जाइज़ मक़ाम ॾियारण लाइ असां इन इहा सीरीज़ शुरू कई। पर उहो बि तव्हांखे मज़े जी ॻाल्हि ॿुधायां त 3 सालनि खां कलीज चेयर जी बजट बंदि आहे। बिना पैसनि जे तव्हां ख़्वाहिश त करे सघो था, ख़्वाब त ॾिसी सघो था, कमु नथा करे सघो। सो तंहिंजे करे जेसि ताईं हिननि चेयर्स खे प्रॉपर इंतिज़ामिया न मिलंदी, फंडिंग न मिलंदी, त इहे उन लेवल जो कमु न करे सघंदा जंहिं लेवल जी असांजी ख़्वाहिश आहे। तव्हांजी नज़र में अदब छा आहे ऐं अदीब ऐं अदब ऐं अदीबनि जो हिन वक़्तु कहिड़ो किरदारु था करे रहिया? ॾिसो, अदब त हिकिड़ो शोबो आहे। समाज में जीअं मुख़्तलिफ़ शोबा थियनि था ऐं उनजो बुनियादी कमु आहे लफ़्ज़ वसीले समाज खे फ़िक्र, शऊर, अकुल, दानिश, ॾाहप, फ़न, तख़लीक़ उहा पेश करे। अदब बेसिकली मीडियम आहे। तव्हां सम्झो त हिकिड़ो ज़रियो आहे पंहिंजी ॻाल्हि या पंहिंजे ख़्याल या पंहिंजे अहसास खे माण्हुनि ताईं पहुचाइण जो बुनियादी तरह। पर हुनजी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त उहो जेको मीडियम आहे उहो मीडियम अख़बार न आहे। मिसाल अख़बार में तव्हां जॾहिं का बि तहरीर पढ़ंदव, ख़बर पढ़ो था, मज़मून पढ़ो था, एडिटोरियल पढ़ो था, तव्हांखे हिकु मौज़ूअ बाबति ॼाण या मालूमात मुयसरु थींदी या तव्हांजी अंडरस्टैंडिंग वधंदी वधि में वधि। अख़बार जी ख़बर तव्हांजे अहसास या तव्हांजे जज़्बे या तव्हांजे ख़्वाब या तव्हांजे दाख़िली अहसासनि जी तर्जुमानी नथी करे सघे। ईअं छो आहे त जॾहिं जॾहिं असां ॾुख जो शिकार थियूं था त को गीत ॿुधूं था, जॾहिं जॾहिं असांखे बेवफ़ाई करे थो त असांखे को फिल्मी गानो यादि अची वेंदो आहे। असां घर में शादी कयूं था त को सेरनि ॻाइण वारा घुरायूं था या को रागी घुरायूं था। इन जो मतिलबु आहे त जेको कमु रागी करे सघे थो उहो कमु मानी पचाइण वारो नथो करे सघे, उहो कमु अख़बार जी ख़बर नथी करे सघे, उहो TV चैनल नथो करे सघे। हिकिड़ो अहिड़ो शोबो आहे जेको मुकमल तरह तव्हांजे दाख़िली मामलनि खे डील करे रहियो आहे, तव्हांजे अहसास खे ज़ुबान ॾेई रहियो आहे, तर्जुमानी करे रहियो आहे तव्हांजी। तंहिंजे करे पहिरीं तरह जो कमु इहो आहे, हिकिड़ो त तव्हांजे अहसास ऐं जज़्बे जी तर्जुमानी करे, ॿियो तव्हांखे तसवुरु करण जी जेका तव्हांजी क़ुवत आहे उनखे बहितर बणाए। माण्हू नओं नओं सोचणु, नओं नओं महसूसु करणु, नओं नओं ॾिसणु, नवां नवां ख़्याल पचाइणु माण्हू जी हिकिड़ी अवाइली ऐं क़दीम हिकिड़ी आदत आहे। माण्हू कंहिं बि कम खां पहिरीं उन बाबति हिकिड़ो तसवुरु ठाहींदो आहे। दरअसल अदब तव्हांजे तसवुर जी सघ वधाइण जो कमु कंदो आहे, हिकिड़ो वॾो हुनजो कमु इहो आहे। ॿियो इहो त समाज में जेको कुझु थिए थो उन बाबति हिकु तख़लीक़कार जा जेके इमोशन्स आहिनि, जेका आइडियाज़ आहिनि, जेका हुनजी ॾाहप आहे, जेका दानिश आहे, हू उनखे मेड़े गॾु करे उनजो निचूड़ पेश करे थो। त उन जेको तजुर्बा हासिलु कया आहिनि, जेको अभ्यास कयो आहे उनखे
जेकॾहिं तव्हां पुछो था उनजो किरदारु छा आहे त उनजो किरदारु तमामु फोकस्ड आहे, तय थियल आहे। फ़र्द जी तर्जुमानी, कोई शख़्स जेको कुझु भोॻे ऐं माणे रहियो आहे उनखे ज़ुबान अता करे। नंबर 2 फ़र्द ऐं समाज, फ़र्द ऐं फितरत जे विच में हिकिड़ो जेको रिश्तो ऐं तालुक़ु आहे उन जी सम्झाणी ॾिए, उन जी तशरीह करे, उन जी इंटरप्रिटेशन करे। मिसाल असां कॾहिं त सोचियो आहे त भई असांजो वण सां हिकिड़ो रिश्तो आहे, असांजो नदीअ सां हिकिड़ो रिश्तो आहे, असांजो बारिश सां हिकिड़ो रिश्तो आहे, असांजो पोपट सां ऐं गुलनि सां हिकिड़ो रिश्तो आहे। असां कॾहिं सोचियो न आहे हुनजे बारे में। जेकॾहिं उन सां असांजो रिश्तो न हुजे त ईअं छो आहे त असां पोपटनि जी क़तार ॾिसी ख़ुशि थींदा आहियूं? ईअं छो आहे त असांखे बाग़ मां गुज़रंदे असांखे हिकिड़ो ख़ुशगवार अहसासु थींदो आहे? जेकॾहिं असांजो बारिश सां तालुक़ु न आहे त पोइ ईअं छो आहे त बारिश जी मौसम असां में हिकिड़ी ग़ैर महसूसु हिकिड़ी उछल, हिकिड़ो जज़्बाती पैदा कंदी आहे, हिकिड़ी कैफ़ियत। त दरअसल इन्हनि सभिनी रिश्तनि जी इंटरप्रिटेशन या उन जी बहालीअ में लिटरेचर जो तमामु वॾो रोल आहे। ऐं ईअं समाज सां, समाज में जेको कुझु थिए थो उहो तव्हां ते असरअंदाज़ थिए थो ऐं तव्हां जेको कुझु कयो था उहो समाज खे मुतासिर करे रहियो आहे। त ख़ुदि इन तालुक़ जी तजदीद या बहाली बि अदब जो कमु आहे। सिंधोलॉजी जिते पूरे सिंध जो सैर करे सघिजे थो। माज़ी में असां ॾिठो आहे सिंधोलॉजी जे अंदरि फिल्मनि, फ़ोटुनि ऐं समाजी इदारनि जे प्रोग्राम खे तरजीह ॾिनी हुई आहे। तव्हांजी छा हिकमत अमली आहे? मुस्तक़बिल में तव्हां सिंधोलॉजी बहितरी जे लाइ कहिड़ा क़दम खणंदा? ॾिसो, पहिरीं त इहो अलाए कंहिं पैदा कई इहा ॻाल्हि त को सिंधोलॉजी में सॼी सिंध जो सैर करे सघिजे थो, ईअं आहे कोन। ऐं सिंधोलॉजी जो बुनियादी कमु बि इहो न आहे। सिंधोलॉजी हिकिड़ो इंस्टीट्यूट आहे जंहिंजो बुनियादी कमु सिंध जे मुख़्तलिफ़ शोबनि ते तहक़ीक़ करणु आहे या थींदड़ तहक़ीक़ खे इनकरेज करणु, उत्साहणु ऐं उन तहक़ीक़ खे शाया करणु ऐं उन तहक़ीक़ खे माण्हुनि ताईं पहुचाइणु। ऐं गॾोगॾु सिंध जा जेके बि हिकिड़ा अज़ीम हिकिड़ी मीरास आहे, हिकिड़ो तव्हांजो वरिसो आहे न। मिसाल असां अॼु ताईं मुंहिंजे दड़े जो एॾो राग ॻायूं था या उन जी नेकी ऐं साराह में एतिरो असां वरितल आहियूं त इहो को ख़ामख़ा न आहे, अजायो न आहे। अॼु जॾहिं बाक़ी दुनिया मुंहिंजे दड़े ते फिल्मूं ठाहे रही आहे त इन जो मतिलबु आहे त उन शहर जी पंहिंजी हिकिड़ी शानदार अलामती हिकिड़ी हैसियत आहे। मुंहिंजो दड़ो हाणे हिकिड़ो शहर न आहे, हिकिड़ी अलामत आहे, हिकिड़ी तमसील आहे। तमसील छाजी आहे? उहा आहे सिंध जे तहज़ीबी वक़ार जी, हिकिड़े शानदार वरसे जी, हिकिड़े अहिड़े शहर जी जॾहिं दुनिया ऊंदाही दौर में जी रही त उन शहर बैलगाॾी ठाही, फीथो ठाहियो। उन शहर जे माण्हुनि खे आर्ट सां, म्यूज़िक सां प्यार हो। उन शहर जे माण्हुनि जो राग सां तालुक़ु हो। छाकाणि त जेकॾहिं नाचणी जो मुजस्मो ठाहियो आहे त इन जो मतिलबु आहे त राग हूंदो न। राग खां सवाइ त ज़ाहिर नाच जो तसवुर ई कोन्हे को। ऐं हिकिड़ो अहिड़ो शहर जेको पूरी हिकिड़ी तनज़ीम ऐं तरतीब सां मनसूबाबंदी सां ठहियो हो ऐं पंहिंजे दौर जे हमअसर तहज़ीबुनि, मिसाल सुमेरी तहज़ीब आहे जेका इराक़ जी आहे, बाबली तहज़ीब आहे ऐं पंहिंजो चाइनीज़ जेका आहे सिविलाइज़ेशन आहे, उन जे बराबरि जी तहज़ीब आहे। माना दुनिया जा जेके चंद या 7 जेके हिकिड़ियूं अवाइली ऐं क़दीम तहज़ीबूं आहिनि, मुंहिंजो दड़ो तव्हांखे उन सां पैरेलल बीहंदे नज़र अचे थो। त हाणे जॾहिं असीं उन जी ॻाल्हि था कयूं त असांजो कमु आहे त असीं उन मुंहिंजे दड़े जे फ़क़ति इन दड़े ते बि नारा न हणूं ऐं न को इहो उन सां फ़ोटो कढाए पाण खे अज़ीम सम्झूं, पर असीं इन ॻाल्हि जी ॻोल्हा कयूं त बेसिकली इहो मुंहिंजो दड़ो ठहियो कीअं हो, इन मुंहिंजे दड़े जे पुठियां उहे कहिड़ा अज़ीम ज़हन या उहा कहिड़ी अज़ीम प्लैनिंग हुई, उहे कहिड़ा शानदार कम हुया जिन जे बुनियाद ते असां हिकिड़ो एॾे ऊंदाहे दौर में हिकिड़ो एॾो अज़ीम कमु कयो। ऐं हाणे छा थियो आहे जो असां मुंहिंजे दड़े खां हज़ार साल पोइ ते हलिया विया आहियूं। माना बजाए इन जे जो तव्हां जेको 5000 साल हिकिड़ी शानदार तहज़ीब क़ाइमु कई, तव्हां ख़ुदि उनखे कंटिन्यू न करे सघियो। तंहिंजे करे इन्हनि सवालनि ते सोचणु ऐं इन्हनि ते तहक़ीक़ कराइणु ऐं इन्हनि खे अॻिते वठी हलणु बेसिकली असां इदारनि जो कमु आहे। जॾहिं त असां वटि इहो कमु तमामु थोरो थियो आहे। मुंहिंजी ख़्वाहिश आहे त न रुॻो इन्हनि मौज़ूअनि ते पर तारीख़ ते, तहज़ीब ते, आर्कियोलॉजीअ ते, तव्हांजे एंथ्रोपोलॉजीअ ते, लिटरेचर ते, उन्हनि आस्पेक्ट्स ते कमु थिए जिन ते कमु न थियो आहे या तमामु घटि थियो आहे। सिंधोलॉजी में नई जदीद टेक्नोलॉजी, कहिड़ी टेक्नोलॉजी ज़रूरत आहे? ॾिसो, सिंधोलॉजी ज़ाहिर हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जेको हाणे त 21वीं सदी में दाख़िल थियो आहे, पर मज़े जी ॻाल्हि इहा आहे त 21वीं सदी जी सिंधोलॉजीअ जी पंहिंजी अलॻि का मुकमल वेबसाइट न आहे, उनजी पंहिंजी को लाइब्रेरी जेका डिजिटल न आहे, उन जा अक्सर किताब ऑनलाइन न आहिनि, उन वटि उहे सिस्टम्स न आहिनि जो हमअसर दौर सां कम्पीट करे सघे या पंहिंजे सकाफ़त, कल्चर, ॿोलीअ ऐं पंहिंजी तहक़ीक़ खे बाक़ी दुनिया ताईं पहुचाए सघे।
तंहिं करे पहिरियों त वॾो टारगेट इहो आहे त उनखे उन सिस्टम्स अपडेट कजनि ऐं उनखे जेके बुनियादी घुरिजूं ऐं ज़रूरतूं आहिनि जीअं मिसाल मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां लाइब्रेरी खे डिजिटल कयां तव्हांखे हैरत थींदी त 1.5 लख किताब आहिनि सindholojy लाइब्रेरी में पर उन 1.5 लख किताबनि जी तव्हांखे लिस्ट बि ऑनलाइन न मिलंदी मिसाल तव्हां ॾिसणु चाहियो त कहिड़ा किताब आहिनि त उहो पोइ तव्हांखे वरी हिकिड़ो पनो चेक करिणो पवंदो त कहिड़ा किताब आहिनि त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त उहा लिस्ट ऑनलाइन हुजे त माण्हू दुनिया मां किथां बि वेही इन लाइब्रेरी जी ॼाण हासिलु कनि था भई हुते कहिड़ा कहिड़ा किताब आहिनि या रिसर्चर जे लाइ सवलाई थिए त अचे ही हिते वेही कमु करे सघे। नंबर 2 त sindholojy जेका आहे उहा उनजो जेको ख़ासि तौर ते पार्टीशन खां अॻु जो जेको ज़ख़ीरो आहे किताबनि जो अख़बारुनि जो रिसालनि जो उहो तमामु घणो आहे ऐं वॾो क़ीमती आहे। बरे सगीर में तमामु घटि लाइब्रेरीज़ अहिड़ियूं आहिनि जहिड़ी sindholojy लाइब्रेरी आहे त उहो वरिसो कंहिं तरह सां असां स्कैन करायूं उहो असां PDF फॉर्मेट में ऑनलाइन करायूं उन ताईं बाक़ी दुनिया खे एक्सेस ॾियूं त रिसर्चर जेके अॼु सिंधु रिसालो ॻोल्हे रहिया आहिनि जेको 1932 में निकितो तव्हां हैरान थींदव 1932 में हिकिड़ो रिसालो सिंध जे शिकारपुर शहर मां निकिरंदो ऐं उहो रंगीन हो। अॼु बि तमामु घणा रिसाला जेके आहिनि उहे माना रंगीन न आहिनि त 32 खां वठी उहो को 47 ताईं निकिरंदो रहियो आहे कलर मैगज़ीन माहवार मैगज़ीन ऐं उन में एॾो शानदारु ज़ख़ीरो आहे असांजी तारीख़ जो त उहो सॼो स्कैन कराए असां ऑनलाइन कयूं त शायदि असां पंहिंजे ईंदड़ नसुल खे ॿुधाए सघूं त असांजे वॾनि कहिड़ो कमु कयो। तव्हां पंहिंजी शाइरी जा ॿ टे अशार असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा। शाइरी मुंहिंजी असल में वॾी हिकिड़ी इहा कोताही ऐं कमज़ोरी आहे त मां पंहिंजा शेर यादि न रखे सघंदो आहियां ऐं अक्सर मूंखे यादि न बीहंदा आहिनि। सबबु इहो आहे त सॼो ॾींहुं ॿी एतिरी ॻाल्हियुनि ऐं ख़्यालनि ऐं मामलनि जे रश में रहूं था जो शेर मूंखे यादि नथा बीहनि। तव्हां मूंखे चवां त मां ज़रूरु पंहिंजो किताबु खणी अचां मां तव्हांखे हुन मां ॿुधायां। चलो आख़िर में असांजे ॾिसंदड़ लाइ को मानाफ़ेज़ पैगाम असांजे नौजवान लाइ को पैगाम। ॾिसो मुंहिंजी अहिड़ी पोज़ीशन त न आहे जो मां को पैगाम ॾेई सघां अलबत्ता मां हिकिड़ी नंढी ॻाल्हि करणु चाहियां थो ऐं मुंहिंजी राय आहे उहा इहा आहे त महिरबानी करे पंहिंजे ॿोलीअ ऐं वतन ऐं माण्हुनि जी ओनरशिप कयो उन्हनि जी वारसी कयो छाकाणि त वक़्त सां गॾु उहे क़ौमूं ऐं उहे वतन माना मेटिजी वेंदा जिन जा माण्हू पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजे वतन जी वारसी न कंदा। ऐं नंबर 2 पंहिंजनि शयुनि ते शर्मिंदगी जो मुज़ाहिरो न कयो उन ते फ़ख़ुरु करणु सिखो। तमामु अज़ीम रिवायतूं तमामु शानदार रिवायतूं तव्हांजे वरसे में मौजूदु आहिनि उन्हनि खे फैलायो उन्हनि खे गॾु खणी हलो ऐं पंहिंजनि माण्हुनि सां गॾिजी हलो जेसिताईं तव्हां इहो नथा कयो तेसिताईं तव्हांजो वतन हिकिड़ो बावाकार वतन थी न सघंदो। वॾी महिरबानी तव्हां पंहिंजे क़ीमती टाइम मां असांखे कुझु पल ॾिना। जी नाज़रीन असां हिन पैगाम सां पंहिंजे प्रोग्राम जी पुॼाणी था कयूं। वरी बि मिलंदासीं हिकु नए महिमान सां गॾु पंहिंजे होस्ट ज़ुल्फिकार खोसो खे इजाज़त ॾींदा। सिंध सलामत साथ सलामत।